वेलकम बैक नाजरीन। तफसीली खबरों में भलीकार सबका पहला ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी शहीद बेनज़ीर भुट्टो जी 14वीं वरसी के मौके ते पैगाम जारी किया है। पैगाम जारी कंदे चयो आहे त बेनज़ीर भुट्टो जी अज़ीम कुर्बानी के रायगान थियण न ॾींदासीं। शहीद राणी जे हर ख्वाब की ताबीर कई वेंदी। आसिफ अली ज़रदारी पंहिंजे पैगाम में चयो आहे त गुरबत बेरोज़गारी जो ख़ात्मो करे अवाम के माशी परेशानियुनि मां छुटकारो ॾियारण जी कोशिश कई वेंदी। हुन चयो त मुल्क खेनि जान खां वधीक अज़ीज़ आहे, पर हिन वक़्तु मुल्क तमामु मुश्किल ऐं ख़तरनाक सूरतहाल मां गुज़री रहियो आहे। संदसि वधीक चवणो हो त पीपल्स पार्टी अॻ में बि तबाहाल मुल्क के ॿीहर तामीर कयो। हाणे बि पीपल्स पार्टी पाकिस्तान के मुश्किल हालतुनि मां कढंदी। अहम ख़बर के हवाले से अवां खे आगाह करे रहिया आहियूं। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर के हवाले से अवां खे आगाह कंदा रहूं त अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी शहीद बेनज़ीर भुट्टो जी 14वीं वरसी के मौके ते पैगाम जारी कंदे चयो आहे त बेनज़ीर भुट्टो जी अज़ीम कुर्बानी के रायगाह थियण न ॾींदासीं। शहीद राणी जे हर ख्वाब की ताबीर कई वेंदी। खबर के हवाले से अवां खे आगाह करे रहिया आहियूं। आसिफ अली ज़रदारी पंहिंजे पैगाम में चयो आहे त गुरबत बेरोज़गारी जो ख़ात्मो करे अवाम के माशी परेशानियुनि मां छुटकारो ॾियारण जी कोशिश कई वेंदी। हुन चयो त मुल्क खेनि जान खां बि वधीक अज़ीज़ आहे, पर हिन वक़्तु मुल्क तमामु मुश्किल ऐं ख़तरनाक सूरतहाल मां गुज़री रहियो आहे। संदसि वधीक चवणो हो त पीपल्स पार्टी अॻ में बि तबाहाल मुल्क के ॿीहर तामीर कयो ऐं हाणे बि पीपल्स पार्टी पाकिस्तान के मुश्किल हालतुनि मां कढंदी।